मीरपुर ख़ास में फोकल पर्सन समेत वधिक 13 माण्हुनि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक कई वई आहे। वधिक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर हबीबुल्ला लगारी सां। जी हबीबुल्ला, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, मीरपुर जिले में वधिक 13 जना जो है कोरोना वायरस में मुब्तला थी हैं, जंहिंमें कोरोना वायरस जो फोकल पर्सन डॉक्टर दिलबर मरिया, एक लेडी डॉक्टर समेत 7 जना जेके सेंट्रल जेल जा कैदी हैं, 4 शहरी हैं। कोरोना वायरस में शहरनि में जेको आहे जेके शहरी आहिनि जेके आहिनि कैदी आहिनि उन्हनि खे सभिनी खे पंहिंजे घरनि में कैदियुनि खे जेल में आइसोलेट कयो आहे। जिन वायरस में मुब्तला थींदड़नि में डॉक्टर दिलबर मरिया, शाजिया शहजादा, अल्ताफ हुसैना, मिसरिया, नायर हुसैना, मेघ फातिमा, दीदारा, केवला, नादरली शाह, शहनाजा, एजाज शाह, हबीब शाह, इरफान ऐं ॿिया शामिल आहिनि। जनरल कोरोना वायरस जी वबा तेज़ी सां पकड़जी वई आहे। DHO सर मुश्ताक शाह जो चवणु आहे त SOP ते अमल न थियण जे करे ऐं सैनिटाइज़र ऐं मास्क जो इस्तेमालु न करणु खपे, जेको आहे लोकल सतह ते तमामु घणी तेज़ी थी रही आहे। तंहिं करे शहरनि खे घुरिजे त उहे एहतियात खां पासो कमु वठनि। जी हबीबुल्ला, अवां जी महिरबानी।